ब्रेकिंग न्यूज़ आहे। अपडेट कंदासीं वाक़े कराची मां। सिंध पुलिस में SSP जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं। नोटिफिकेशन जारी। SSP इरफान समूह खे शिकारपुर मां कशमोर बदिली कयो वियो। SSP हैदराबाद अमजद शेख बदिली शिकारपुर मुक़रर। CPO मां डॉक्टर फारूक रज़ा बदिली। SSP जामशोरो मुक़रर बशीर बिरोही सांगड़ मां बदिली। ज़िम्मेवारियूं CTD हवाले। इमरान कुरैशी जी जामशोरी मां बदिली। CPO में AIG स्टेट मैनेजमेंट मुक़रर। साजिद अमीर सदजोई CTD कराची मां बदिली। हैदराबाद में मुक़रर। आबिद बलोच सरपारकर मां बदिली। सांगड़ में मुक़रर। नोटिफिकेशन जारी। SP ट्रैफिक मंजूर अली कराची मां बदिली। शहीद बेनज़ीराबाद मुक़रर कयो वियो आहे। ख़बर अवां कराची में शेयर कई पिया। सिंध पुलिस में SSP जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं थियूं आहिनि। नोटिफिकेशन जारी थियो आहे। SSP इरफान समूह खे शिकारपुर मां कशमोर बदिली कयो पियो। SSP हैदराबाद अमजद शेख बदिली थियो आहे। शिकारपुर में मुक़रर थियो। CPO मां डॉक्टर फारूक रज़ा बदिली थियो आहे। SSP जामशोर मुक़रर कयो वियो। बशीर बिरोही सांगड़ मां बदिली थी। ज़िम्मेवारियूं CTD हवाले कई वयूं। इमरान कुरैशी जी जामशोर मां बदिली थी आहे। CPO में AIG स्टेट मैनेजमेंट मुक़रर थियो आहे। साजिद अमीर सदजोई CTD कराची मां बदिली थियो आहे। हैदराबाद में मुक़रर थियो आहे। आबिद बलोच सरपारकर मां बदिली। सांगड़ में मुक़रर। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। SP ट्रैफिक मंजूर अली कराची मां बदिली। शहीद बेनज़ीराबाद में मुक़रर थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे धरती TV न्यूज़ रिपोर्टर इसाक सरकी। जी इसाक, छा अपडेट्स आहिनि? पुलिस में मुक़ररियूं ऐं बदिलियूं थियूं आहिनि, जंहिंमें SSP साजिद सदोज़ई खे हैदराबाद मुक़रर कयो वियो आहे। अमजद शेख खे शिकारपुर मुक़रर कयो वियो आहे। डॉक्टर फारूक रज़ा खे जामशोरो मुक़रर कयो वियो आहे। बशीर बिरोही खे SP ऑपरेशन CTD हिक में मुक़रर कयो वियो आहे, जंहिंमें इरफान समूह खे SSP कशमोर मुक़रर कयो वियो आहे। उन सां गॾोगॾु इमरान कुरैशी खे AIG ईस्ट मैनेजमेंट CPO मुक़रर कयो वियो आहे। आबिद बलोच खे सांगड़ मुक़रर कयो वियो आहे। ज़ाहिदा परवीन खे SP सरपारकर मुक़रर कयो वियो आहे। इन हवाले सां सिंध पुलिस पारां जेको नोटिफिकेशन आहिनि उहे बि जारी कया आहिनि, जॾहिं त साजिद सदोज़ई कराची में मुक़रर हुयो, अमजद शेख हैदराबाद में मुक़रर हुयो ऐं डॉक्टर फारूक रज़ा जेको आहे कराची में मुक़रर हुयो, बशीर बिरोही सांगड़ में मुक़रर हुयो। त अॼु जेको आहे सिंध पुलिस पारां जेके नोटिफिकेशन आहिनि उहे जारी कया आहिनि ऐं सिंध पुलिस में वॾे पैमाने ते जेके बदिलियूं मुक़ररियूं आहिनि उहे थियूं आहिनि। इन हवाले सां IG सिंध जी मंज़ूरी खां पोइ जेके नोटिफिकेशन आहे उहो जारी कयो वियो आहे। इसाक, मां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।